Assalamualaikum to all of you. Welcome to my YouTube channel. Today I am going to tell you about the very easiest topic: use of this, that, these, those. What's the usage of these words? Why do we use them in our daily life? This जी माना है ही जेको असां उहा शइ उन लाइ इस्तेमालु कंदा आहियूं जेका असांजे वेझो हुजे. that जी माना है उहो या हू उहा शइ जेका असां खां परे हुजे जंहिंखे असां हथु न हणी सघूं, टच न करे सघूं. these जी माना ही या इहे उन शइ लाइ इस्तेमालु कंदा आहियूं जेके प्लूरल हुजनि, जेके असांजे वेझो हुजनि. those उन लाइ इस्तेमालु कंदा आहियूं उहे शयूं जेके असां खां परे हुजनि पर प्लूरल हुजनि. that means this is used for only singular noun which is near to us. that is used for singular noun which is far from us. These are used for plural noun which are near to us. Those is used for plural noun which were far from us. What these words are called? These words are called demonstrative pronoun and also demonstrative adjective. जेके असां सिंधी में चवंदा आहियूं ज़मीर इशारो ऐं ॿियो वरी सिफ़त इशारो. इन में फ़र्क़ु कहिड़ो आहे? जेकर असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल था पढ़ूं, जेकर मां हिकिड़ो जुमिलो चवां दिस इज़ माई पेन, इहो असां छा थी वियो डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन. जेका असां डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव चवंदासीं दिस पेन इज़ माइन, इहो असांजो डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन ऐं डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव में फ़र्क़ु आहे. हाणे तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल कमेंट में लिखी ॾेखारियो त दीज़ ऐं दोज़ जो फ़र्क़ु कहिड़ो आहे डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन में. If you like this video, don't forget to like and share this video, and also subscribe my YouTube channel. Thank you.